बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो से अगर तहां जी खिदमत में दोस्तों अज सबक 24 दर्जे 8 मां जंहिंजो उनवान है सखर बैराज। पहिरें इन सबक जो लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माञा ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं माञाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आबाद माना वसियल या सरसब्ज़। लफ़्ज़ इज़ाफ़ो माना वाधारो या वाधे। लफ़्ज़ अॾियल माना ठहियल या जोड़ियल। लफ़्ज़ दारोमदार माना बीहक या आधार। लफ़्ज़ सोघो माना काबू या मज़बूत। लफ़्ज़ महा माना वॾो। लफ़्ज़ नाणो माना रक़म या क़ीमत। पोइ लफ़्ज़ आहे निज़ाम माना सिस्टम या तरीक़ो। लफ़्ज़ कैनाल माना वाह। लफ़्ज़ सारियाल माना सारिन वारो। लफ़्ज़ कलराठी माना कलर वारी। लफ़्ज़ ॾेसावर माना ॿाहिरीं मुल्क। लफ़्ज़ म्यूज़ियम माना पुराणनि आसारनि खे महफ़ूज़ रखण जी जाइ। पोइ लफ़्ज़ आहे आबपाशी माना पोख खे पाणी ॾियण जो अमल। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, हिन बैराज खे सखर बैराज छो सॾियो वञे थो? जवाब, सखर बैराज खे सखर बैराज इन करे सॾियो वञे थो जो इहो बैराज सखर शहर भरिसां अॾियल आहे। नंबर ॿियो सवाल, पाकिस्तान जो वॾे में वॾो आबपाशी निज़ाम कहिड़ो आहे? जवाब, पाकिस्तान जो वॾे में वॾो आबपाशी निज़ाम सखर बैराज आहे। नंबर टियों सवाल, महाॿोॾि कहिड़े साल में आई? जवाब, महाॿोॾि 2010 ईस्वीअ में आई। नंबर चोथों सवाल, सखर बैराज मां केतिरो पाणी गुज़रे थो? जवाब, सखर बैराज मां 12 लख क्यूसिक पाणी गुज़री सघे थो। नंबर पंजों सवाल, सखर बैराज जे साॼे पासे खां कहिड़ा कैनाल निकिरनि था? जवाब, सखर बैराज जे साॼे पासे खां दादू कैनाल, राइस कैनाल ऐं खीरथर कैनाल निकिरनि था। नंबर छहों सवाल, सखर बैराज जे खाॿे पासे खां कहिड़ा कैनाल निकिरनि था? जवाब, सखर बैराज जे खाॿे पासे खां हेठियां कैनाल निकिरनि था। नारा कैनाल, मीरवाह कैनाल, रोहिड़ी कैनाल ऐं अबलवाह। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि आबाद, महा, इज़ाफ़ो, नाणो, सोघो, अॾियल, दारोमदार। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे आबाद माना वसियल। जुमिलो लिखंदासीं, लखें एकड़ ज़मीन सिंधू नदी जे पाणीअ सां आबाद थिए थी। पोइ लफ़्ज़ आहे महा माना वॾो या वॾी। जुमिलो लिखंदासीं, 2010 ईस्वीअ में महाॿोॾि आई हुई। पोइ लफ़्ज़ आहे इज़ाफ़ो माना वाधारो। जुमिलो लिखंदासीं, पाणी जे ज़ियान खां बची करे असां आबाद
ज़मीन में इज़ाफ़ो करे सघूं था। पोइ लफ़्ज़ आहे नाणो माना रक़म। जुमिलो लिखंदासीं सुठे फ़सुल जे करे घणो नाणो कमाए सघिजे थो। पोइ लफ़्ज़ आहे सोघो माना क़ाबू। जुमिलो लिखंदासीं बचाव बंधन खे सोघो करे दरिया जा वहिकिरा सोढ़ा कया विया। पोइ लफ़्ज़ आहे अॾियल माना ठहियल। जुमिलो लिखंदासीं सिंधू दरिया ते 3 बैराज अॾियल आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे दारो मदार माना आधार। जुमिलो लिखंदासीं सिंध सूबे जी ज़राइत जो दारो मदार सिंधू नदीअ ते आहे। जीम सही जवाब ते निशान टिक लॻायो। नंबर पहिरियों कोटड़ी बैराज जुड़ी रास थियो 1955 ईस्वीअ में, 1965 ईस्वी, 1940 ईस्वी। सही जवाबु आहे 1955 ईस्वी। 1955 ते टिक कंदासीं। नंबर ॿियो अबलवाह बैराज मां निकिरे थो गुड्डू बैराज, सखर बैराज, कोटड़ी बैराज। सही जवाबु आहे सखर बैराज। इन ते टिक कंदासीं। नंबर टियों गुड्डू बैराज सिंध जे शहर वटि अॾियल आहे खैरपुर, लाड़काणो, कशमोर। सही जवाबु आहे कशमोर। इन ते टिक कंदासीं। नंबर चोथों सिंधू दरिया ते आख़िरी अॾियल बैराज आहे सखर, गुड्डू, कोटड़ी। सही जवाबु आहे कोटड़ी। नंबर 5 सखर बैराज खे दरवाज़ा आहिनि 46, 56, 66। सही जवाबु आहे 66। 66 ते टिक कंदासीं। दाल हेठि ॾिनल जुमिलनि में कतब आंदल लफ़्ज़नि जी सूरतख़्तीअ खे दुरुस्त करियो। जी दोस्तों हाणे सूरतख़्ती जा जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे दुरुस्त करे लिखंदासीं। नंबर पहिरियों सखर बैराज पाकिस्तान जो वॾे में वॾो बैराज आहे। सखर ग़लति लिखियलु आहे हिते सूरतख़्ती जे हिसाब सां। ही स्वाद संदूक सां लिखियलु आहे। हिन खे सीन सान सां लिखंदासीं सखर। सखर बैराज पाकिस्तान जो वॾे में वॾो बैराज आहे। नंबर ॿियो सखर बैराज लखें एकड़ ज़मीन आबाद कंदो आहे। हिन में जेका सूरतख़्ती ग़लती आहे आबाद अलिफ अंब सां थींदो आबाद। सखर बैराज लखें एकड़ ज़मीन आबाद कंदो आहे। नंबर टियों सिंध हिकु ज़रई सूबो आहे। सूबो सीनसान सां लिखियलु आहे। हिते इहा सूरतख़्ती ग़लति आहे। इन खे दुरुस्त कंदासीं स्वाद संदूक सां लिखंदासीं सादवा पेश सू बेवाबो सूबो। सिंध हिकु ज़रई सूबो आहे। नंबर चौथों सिंध में 3 अहम बैराज क़ाइमु थियल आहिनि। क़ाइमु हिते ग़लति लिखियलु आहे सूरतख़्ती जे हिसाब सां। क़ाइमु काफ़ कलम सां थींदो। काफ़ कलम सां क़ाइमु लिखंदासीं। सिंध में 3 अहम बैराज क़ाइमु थियल आहिनि। जी दोस्तों हाणे इहे जेके लफ़्ज़ हुआ सूरतख़्तीअ जे हिसाब सां ग़लति हुया इन्हनि खे असां दुरुस्त करे लिखियो।